मुज़रिम मीरपुर बठोरो खां अलीकपुर फ़कीरो जी रिपोर्ट मौजूद। मीरपुर बठोर में मालपड़ी ते कम कंदड़ पोरियत गुलज़ार थाराणी खे बठोरो पुलिस बकरीअ जे चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। जंहिं ते वापारी हाजी शाह, जहाज़ेब शाह, सिद्दीक़ कोठाई, गुलज़ार थाराणी, विक्यो शेख ऐं ॿियनि मालपड़ी में एहतियाजी गुज़ारो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुतासिर पोरियत ऐं ॿियनि काफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पुलिस इल्ज़ाम हथे चयो त मीरपुर बठोरो पुलिस पारां बिना जवाज़ मालपड़ी में ग़रीब पोरियत खे चोरी इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे थाणे में उघाड़ो करे सख़्त तशदुद जो निशानो बनाईंदे खांइसि 10,000 रुपया रिश्वत वठी खेसि आज़ादु कयो। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP सिजावल खां मुतालबो कंदे अपील कई आहे त ग़रीब पोरियत सां थियल ज़ुल्म ते इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। हर ख़बर अवां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो तरफ़ ऐं तरफ़ STV न्यूज़।